अहम ख़बर आहे। शंघाई में सदर सां चीनी माहौलियाती टेक्नोलॉजी कंपनी जे सरबराह मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान ख़ातून अव्वल आसफ़ा भुट्टो ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि मौजूदु हुआ। शहरनि में सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट ऐं वेस्ट टू एनर्जी जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। सदर आसिफ़ ज़रदारीअ मुल्क में जदीद वेस्ट मैनेजमेंट सिस्टम जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो आहे। मुलाक़ात दौरान चीनी कंपनी पारां पाकिस्तान में सीड़पकारी ऐं भाईवारीअ में दिलचस्पी ज़ाहिर कई वई आहे। अहम ख़बर आहे। शंघाई में सदर सां चीनी माहौलियाती टेक्नोलॉजी कंपनीअ जे सरबराह मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान ख़ातून अव्वल आसफ़ा भुट्टो ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मौजूदु हुआ। शहरनि में सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट ऐं वेस्ट टू एनर्जी जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। सदर आसिफ़ ज़रदारी मुल्क में जदीद वेस्ट मैनेजमेंट सिस्टम्स जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो आहे। मुलाक़ात दौरान चीनी कंपनी पारां पाकिस्तान में सीड़पकारी ऐं भाईवारीअ में दिलचस्पी ज़ाहिर कई आहे। अहम ख़बर आहे। शंघाई में सदर सां चीनी माहौलियाती टेक्नोलॉजी कंपनीअ जे सरबराह मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान ख़ातून अव्वल आसफ़ा भुट्टो ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो मौजूदु हुआ। शहरनि में सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट ऐं वेस्ट टू एनर्जी जे हवाले सां ॻाल्हियूं बि थियूं आहिनि।